अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पिरिया गुल सबका पेरिक नजर हेडलाइंस थे। भारत में जहाजगिरी तबाह, महाराष्ट्र राज्य नायब वज़ीर आला समेत 5 ॼणा जल्द शिकार। महाराष्ट्र रियासत के जिले पूनी में चार्टर जहाज हंगामी लैंडिंग दौरान गिरी तबाह थी वियो। जहाज में नायब वज़ीर आला अजीत पवार उन जा 2 दोस्त ऐं अमले जा 2 माण्हू सवार हुआ। भारतीय मीडिया मूजिब जहाज में सवार को भी माण्हू जिंदा नाहे बची सघियो। हादसे जो सबब अञा मालूम नाहे थियो। जांच शुरू कई वई आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त सामूंडी बेड़ो ईरान तरफ़ वधी रहियो आहे। उम्मीद आहे त ईरान असां सां डील करे वठंदो। जून में ईरान जी एटमी सलाहियत ख़त्म करे छॾी हुई। तकरीब में खिताब कंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त अमरीका हिन वक़्तु सीड़पकारनि लाइ महफ़ूज़ मुल्क आहे। असां विच मुदे वारियूं चूंडूं हारायूं त अमरीका घणो कुझु विञाए विहंदो। अमरीका जी धमकियुनि बाद ईरान पारां फौजी मशक़नि जो ऐलान। पासदारनि इनक़लाब चयो आहे त अमरीकी जहाज ईरान जे हदनि में आया त हमलो कंदासीं। जंग जो फ़ैसिलो मैदान में थींदो। सऊदी अरब ईरान ख़िलाफ़ पंहिंजूं ज़मीनी या फ़िज़ाई हदूं इस्तेमाल थियण न ॾींदो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान जी ईरानी सदर खे ख़ातिरी। ॿिन्हिनि अक़वामनि विच में टेलीफोनिक राब्तो। ख़िते सूरत हाल ते ख़याल जी ॾे वठि। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त तहरान जंग रोकण वारे हर क़दम जी आजियां करे थो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त गुल प्लाज़ा साने जी जांच रिपोर्ट कंहिं बि वक़्तु अची सघे थी। इंक्वायरी रिपोर्ट इत्मीनान जोगी न हूंदी त अदालती जांच कराई वेंदी। जांच में जंहिंखे बि ज़िम्मेवार नामज़द कयो वियो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो आहे त सिंध हुकूमत गुल प्लाज़ा खे ॿीहर तामीर कंदी। एतिरा ई दुकान ठाहिया वेंदा जेतिरा दुकान हुआ। जिथे SOPs मुकमल न हूंदियूं उते मार्केटूं बंदि कंदासीं। धाड़ियल राहिब शहर बावड़ी प्रिया कुमारी के अगवा करण की तरदीद करे छॾी। वीडियो बयान में राहिब शहर चयो आहे त प्रिया कुमारी मूं वटि नाहे। ज़मींदार आहियां। औरतनि खे अगवा कंदड़ ॿिया हूंदा। राहिब शहर वधीक चयो आहे त प्रिया कुमारी जे वारसनि खे चवां थो त न्याणी मूं वटि न आहे। मुखालिफ़नि मूंखे धाड़ियल ॼाणाए बदनाम कयो। बिरादरी जड़नि सबब हथियार खया आहिनि। गुज़िरियल आईडी सिंध स्टैंडिंग कमेटी जे इजलास में पेश थियण दौरान प्रिया कुमारी धाड़ियल राहिब शहर जे टोले वटि हुजण जो बयान ॾिनो हो। रोड़ी वेझे मुबैना तौर पर मज़ामती नौजवान गोलियूं हणी क़तल। झांगो थाणे जे हद ॻोठ खेड़ू जसकानी वटि नौजवान सनाउल्ला गबोल खां फुर जी कोशिश। मज़ामती हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मौके ते मारिजी वियो। वाक़ई बिरादरी जी तकरार त पेश अचण सां चोबोल। पुलिस जो चवणु आहे त रुख खां जांच कई थी वञे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो।